दुनिया में जॾहिं ऐं जिते क़दीम तहज़ीबुनि जो ज़िक्र अचे थो, उते सिंधु सभ्यता या इंडस सिविलाइज़ेशन जो नालो ज़रूर वरितो वञे थो। सिंधु माथिरीअ जी तहज़ीब दुनिया जी उन्हनि रहणनि कहणनि में शामिल आहे जंहिं ते हितां जे माण्हुनि खे सदाईं मान रहियो आहे। सिंधु सभ्यता में मोहनजो दड़ो हुजे या हड़प्पा जा क़दीम आसार इन ॻाल्हि जी शाहिदी ॾियनि था त सिंध जुगनि खां तरक़ी ऐं ख़ुशहाली जो मर्कज़ रही आहे। दुनिया में सिंध जे क़दामत बाबति गवाहीअ तौर हिक पासे जिते शहरनि जा फिटल ऐं पुराणा उहिञाण मौजूद आहिनि, उते सिंध में कुछ शहर ऐं वसंदियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके अॼु बि साॻी हालत में मौजूद आहिनि। उन्हनि में सिंध जे तारीख़ी परगणी छातीअ में मौजूद शहर डभरो या दरबेलो पिणु हिकु आहे। तारीख़ी माख़ज़नि मुताबिक़ हिन शहर ते डभरो नालो उन वक़्त बि हो जॾहिं अरबनि सिंध फ़तह कई हुई। जेतोणीकि चचनामे में साहती परगणे जे हवाले सां हुनखे देरो करे लिखियो वियो आहे, पर चचनामे जो उहो हवालो ॿुधाए थो त डभरे जी क़दामत अरबनि खां बि अॻु जे दौर जी आहे। हिन शहर जे ॿिनि नालनि डभरो ऐं दरबेलो बाबति मुख़्तलिफ़ राया रहिया आहिनि। डभरो असल में जेको असांजो सिंधी लफ़्ज़ आहे, माण्हू त सम्झंदा हूंदा त जिथे डभनि जी का एराज़ी घणी आहे, डभनि जी जेको आहे सो अक्सरियत जे करे डभरो, पर ईअं आहे कोन को। डभरो असल जेको आहे सो सैतन जो तख़्तगाह रहियो आहे। डाबर सिंह जेको आहे सैतो जेको आहे हुननि जो सरदार हो, उन जो तख़्तगाह हो। उन खां पोइ जेको आहे भंवर सिंह सैतो जेको आहे सो 1210 में तोहफ़तुल किराम जे जेको आहे मीर अली शेर कानीअ जे किताब में हवालो आहे त उन टाइम में सिंध में नंढियूं नंढियूं रियासतूं थी वियूं ऐं जेको आहे सो गज़नवी जा जेके सुल्तान आहे, सुल्तान महमूद गज़नवी जो औलाद, उहे कमज़ोर थी विया। सुल्तान अब्दुल रशीद गज़नवी दौर में हिते सैता जेके आहे ख़ुदि मुख़्तियार रियासत हुई ऐं उन्हनि जो तख़्तगाह हो। पोइ उनखे जेको आहे फारसी तारीख़दाननि जेको आहे डभरे मां फेराए दबरेलो ऐं डाबलेलो, पोइ वरी दरबेलो करे छॾियो आहे। इहो जेको आहे वक़्त गुज़रण खां पोइ जेको आहे दरबेले जो लफ़्ज़ इख़्तियार कई, न त शुरूअ में असांजो लफ़्ज़ जेको आहे डाबर सिंह सैते जे नाले सां आहे। ऐं उते पोइ जेको आहे तमामु वॾो मर्कज़ रहियो आहे। 1223-24 में सिंध में असां में जेको आहे वॾो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो हलचल हली वई, जेका ॿाहिरियां हमलावर थियो जलालुद्दीन ख्वारज़म शाह जे नाले सां, जे वॾी तबाही आंदी ऐं उन में जेको आहे वॾा वॾा शहर जेके आहे उन तबाह करे छॾिया हुआ। जंहिंमें ब्राह्मणाबाद जो शहर पुराणो, जंहिंखे पोइ मंसूरा बि कोठींदा अरबनि जे दौर में, ऐं देबल जेका हुई जंहिंखे पोइ बंभोर जा भिड़ा बि कोठींदा आहिनि। ऐं इहो असांजो जेको आहे सो दरबेलो जेको आहे डभरो जेको आहे उहो बि उन्हनि तबाह करे छॾियो। ऐं पोइ जेको आहे सो उते दड़ा थी विया। वरी वक़्त गुज़रण खां पोइ वरी वञी जेको आहे सो सैतन जे पोयनि उनखे आबाद कयो। दरबेलो जेको आहे उहो फारसीअ जे लिहाज़ खां हिन लफ़्ज़ जो डबरे जो बिगड़ियल उचार आहे। मसलन ड्रे खे फारसीअ में असां दाल हुई रे करे लिखंदासीं, ऐं भे खे बे ऐं ये, ऐं रे जेको आहे उहो आलफोन ठहे थो उनजो लाम जो। वाह साॻी जाइ ते बरक़रार आहे। ऐं पुराणे ज़माननि में जेके हिते वॾा आलिम ऐं बुज़ुर्ग थी रहिया आहिनि, उन्हनि बि हिननि खे जेको आहे डबरे जे लिहाज़ खां उनखे दरबेलो लिखी पाण खे पंहिंजे नाले जे पोयां दरबेली लिखायो। जीअं हींअर मिसाल दरबेलवी या दरबेलाई माण्हू पाण खे सराइनि था, त पुराणे ज़माने में जेके बुज़ुर्ग आहे उहे पाण खे दरबेली सराईंदा हुआ। ईअं सम्झो त दरबेलो जेको आहे उहो डबरे जो फारसी नालो आहे ऐं उन में को असां माना चई सघिजे थो त को शक नथो करे सघिजे। ही शहर राणा डाबर सिंह जे नाले पुठियां डभरो सजण में आयो या ढबनि जे करे डभरो सॼियो वियो। हिन मामले ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, पर इहा हिन शहर जी बदकिस्मतीअ जो कंहिं बि मोरख हिन शहर जी तारीख़ खे तफ़सील सां जाचण जी कोशिश न कई आहे। नतीजे में कई सवाल पंहिंजी जाइ ते कर खयूं बीठा आहिनि। तोणे जो तारीख़ी किताबनि में डभरे या दरबेले बाबति मुफ़सिल ॼाण नथी मिले। उन हूंदे बि मुख़्तलिफ़ जायुनि ते आयल हवालनि जी छंछाण मां ख़बर पवे थी त ही शहर
माज़ीअ में हिकु शानदार वसंदी रहियो आहे।